बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन वॉचिंग वॉइस इट विद KTN न्यूज़ आऊं यहाँ लैला निसार। नाज़रीन जीअं तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल हफ़्ते जेके संद मकानी चूंडूं थियूं 4 डिवीजन्स जे 14 ज़िलनि में उते किथां जेको आहे किन किन पोलिंग स्टेशन्स तां धांधली जूं ख़बरूं आयूं त किथां झेड़नि झटनि जूं ख़बरूं आयूं, पर उन ई साॻी जेका उन वक़्तु सूरत हाल रही झेड़नि झटनि वारी या धांधलियुनि वारी उते ई कुझु असांखे कुझु उत्साहींदड़ ख़बरूं बि आयूं जंहिंखे असीं तब्दीली जी लहर चऊं त ग़लति न रहंदो या का वाध वारी ॻाल्हि न रहंदी, यानी कि असीं उनखे एग्ज़ैजरेट न कंदा हूंदासीं जेकॾहिं असीं चऊं त उहे ख़बरूं जेके आहिनि उहे तब्दीली जी लहर बणिजियल हुयूं। सो अॼु तव्हांजी मुलाक़ात कुझु उन्हनि उम्मीदवारनि सां कराईंदसि जंहिंजो बैकग्राउंड सियासत सां त न आहे, छो त अक्सर करे असीं ॾिठो आहे उहे उम्मीदवार इलेक्शन में हिसो वठनि था, उहे उम्मीदवार चूंडनि जो हिसो बणिजनि था जंहिंजो जेको ख़ानदान आहे सियासी हुजे थो या कंहिं सियासी पार्टी सां लाॻापियल हुजनि था। हिन भेरे बि ईअं ई थियो आहे त खोड़ जेके हुकुमरान असांजी पार्टी आहे जंहिंखे असीं पीपल्स पार्टी चऊं था उहा ई कामयाबु थी आहे, वरियूं सीट्स जेके आहिनि उनखे ई मिलियूं आहिनि, पर जीअं सवेर ई ॻाल्हि कई तब्दीली जी लहर जंहिंखे असीं चऊं पिया उहे कुझु ख़बरूं कुझु उहे माण्हू बि खटिया आहिनि जंहिंजो को सियासी बैकग्राउंड न आहे, उहे खणी वाबस्तगी त रखनि पिया कुझु सियासी पार्टीज़ सां, पर कुझु आज़ादु उम्मीदवार तौर ते बि उथिया आहिनि ऐं उन्हनि इलेक्शन खटी आहे। सो उन्हनि सां अवांजी जेको आहे असीं मुलाक़ात कराईंदासीं त उहे कहिड़ा मुहरकात आहिनि उन्हनि जे पोयां, उन्हनि खे किन शयुनि जेको आहे मोटिवेट कयो त हू चूंडनि में हिसो वठनि ऐं बाक़ाइदा जेको आहे तमामु सुठा वोट्स खटी करे हू कामयाबु थिया आहिनि। सो उन्हनि सां असां अवांजी मुलाक़ात कराईंदासीं ऐं ॿियो तमामु अहम पहलू असां पंहिंजे प्रोग्राम में रखंदासीं त औरतुनि जी सियासत हुजे या चूंड में उथण जी ॻाल्हि हुजे, चूंड में हिसो वठण जी ॻाल्हि हुजे, तमामु घटि पैमाने ते असांखे औरतूं जेके आहिनि चूंड में पार्टिसिपेट कंदे नज़र अचनि थियूं त उन्हनि जे पोयां छा फैक्टर्स हुजनि था। हिकु त असीं ॾिसूं था त असांजो जेको सोसाइटी वारो सिस्टम आहे उहो बि तमामु वीक आहे, इन ॻाल्हि में तमामु घटि पैमाने ते औरतुनि खे जी हिमत अफ़ज़ाई कई वेंदी आहे त हू सियासत में हिसो वठनि या चूंड में हिसो वठनि। सो इन पहलू खे बि पंहिंजे प्रोग्राम में शामिल गुफ़्तगू कंदासीं। सो फ़िलहालु तव्हां सां जेको आहे मां उन्हनि महिमाननि जो तारुफ़ करायां थी, मुलाक़ात करायां थी त किन किन जेको आहे कीअं पंहिंजे तकनि तां खटी आया आहिनि। सो मूंखे प्रोग्राम में जेको आहे जॉइन कयो आहे सभ खां पहिरियों तव्हांजो तारुफ़ कराईंदसि परवीन शेख साहिबा सां, जेका ख़ैरपुर शहर में मां मज़दूर जी धीउ आहे, मज़दूर जी न्याणी आहे गुलशन शेख। अॼु असां उन्हनि जे वालिद जो बि नालो खणंदासीं, उन्हनि जी न्याणी परवीन शेख वार्ड नंबर 1 ते अॻोणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह ऐं MNA नफ़ीसा शाह जे उम्मीदवार मंठार शेख खे 430 वोटनि सां शिकस्त ॾिनी आहे। सो अस्सलाम वालेकुम परवीन साहिबा, मुबारक हुजे तव्हांखे ऐं महिरबानी त तव्हां प्रोग्राम जे लाइ टाइम कढियो। वालेकुम सलाम, महिरबानी जी। ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे इमरान लतीफ़ रिंद वीडियो लिंक जे ज़रिए। इमरान लतीफ़ रिंद जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त हू नवाब वली मोहम्मद यूनियन काउंसिल अहमद बुघियो ते वार्ड नंबर 2 जो SUP उम्मीदवार आहे। इमरान लतीफ़ जेको आहे SUP पार्टी सां जेको आहे तालुक़ यकीनन हाणे रखनि था, उन्हनि जा ई उम्मीदवार तौरु उथिया बि ऐं इलेक्शन बि जेको आहे 558 वोट खणी करे हुननि कामयाबी माणी आहे। सो इमरान लतीफ़ साहिब जो मां तव्हांखे हिकु फैक्ट ॿुधाईंदी हलां, हिकु इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त इमरान लतीफ़ रिन जेके आहिनि उहे बिरयानी विकिरो कंदड़ आहिनि। सो इहा हिकु तमामु सुठी ॻाल्हि हुजे थी त जंहिंजो कोई एॾो ख़ासि सियासी बैकग्राउंड न हुजण बावजूद बि हुननि इलेक्शन कॉन्टेस्ट कई, न सिर्फ़ु कॉन्टेस्ट कई पर खटी बि। सो इमरान साहिब वेलकम टू द शो ऐं तव्हांखे बि मुबारकूं त तव्हां प्रोग्राम जे लाइ टाइम कढियो। जी जी तव्हां सां वधीक असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते गुलाम मुस्तफ़ा चांडियो साहब, जेके गैबी देरो मां हारी गुलाम मुस्तफ़ा चांडियो साहब हारी आहिनि, उन्हनि बि इलेक्शन कॉन्टेस्ट कई ऐं खटी बि। सो हू वार्ड नंबर 3 मां 333 वोट्स जेको आहे हासिल करे हुननि कामयाबी माणी आहे। सो उन्हनि सां बि असीं ॻाल्हि कंदासीं त बतौर हारी जेको आहे हुननि जे लाइ सफ़र केतिरो मुश्किल रहियो। ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे स्टूडियो में वेठल नज़र ईंदा महिमान ज़मीर हुसैन साहब सीनियर कानूनदान आहिनि, उन्हनि सां औरतुनि जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं त जेकॾहिं कंहिं औरत खे सियासी हवाले सां को मसइलो पेश अचे थो त हूअ कीअं कानून जी सां रुजू करे, या जेके असांजूं औरत वोटर्स हुजनि थियूं जेके तमामु घटि तादाद में आहिनि, उन्हनि खे फैमिली पारां इनकरेज बि घटि कयो वेंदो आहे, इनफैक्ट सोसाइटी पारां बि, त उन्हनि जे लाइ कानून छा पियो चवे।
अच्छा, लास्ट बट नॉट द लीस्ट असां वटि मौजूदु आहिनि शहनाज शेख साहिबा, जेके समाजी अॻवान आहिनि। उते औरतुनि खे उन्हनि जी काफ़ी हिमत अफ़ज़ाई कनि थियूं, अॻ भरियूं रहनि थियूं। उन्हनि सां बि असीं प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं औरत वोटर्स हवाले सां, त असांखे एतिरो घटि तादाद में छो थियूं नज़र अचनि। ऐं हिन भेरे बि नाज़रीन कुझु ईअं ई थियो त जेके आज़ाद उम्मीदवारनि जी निशिस्तुनि ते औरतूं बीठियूं हुयूं त तमामु घटि तादाद में हुयूं। सो शहनाज साहिब ऐं ज़मीर साहिब, अवांजो बि वेलकम कयां थी। महिरबानी त तव्हां टाइम कढियो। तमामु महिमाननि जी इजाज़त सां थैंक यू भेण, जेकी जी जी जेकी शुरूआत आहे उहा परवीन शेख साहिबा सां असीं कयूं था। त परवीन शेख साहिबा हिकु असांजे अहिड़े जेको असांजी सोसाइटी जो स्ट्रक्चर अगरि इन हवाले सां ॻाल्हि कयूं त औरत जी तमामु घटि हिमत अफ़ज़ाई कंदो आहे त हू चूंड में हिसो वठे। ऐं हूअ हिकु मज़दूर जी न्याणी आहे। उन बावजूदु हुन कीअं हिमत कई, कीअं अॻिते आई, कीअं इलेक्शन कॉन्टेस्ट कयईं, कहिड़ा हुनजे पोयां मुहरकात आहिनि, असांजे नाज़रीन सां शेयर करे परवीन साहिबा। परवीन साहिबा, सफ़र केतिरो मुश्किल हुयो? तव्हांखे मां मुबारकबाद त ऑलरेडी ॾिनी आहे, पर पंहिंजे सफ़र जी ॻाल्हि कजो त उहो केतिरो मुश्किल रहियो ऐं कंहिं तव्हांजी हिमत अफ़ज़ाई कई त तव्हां चूंड में हिसो वठो? जी मुश्किलात त खोड़ सारियूं हुयूं, पर शुक्र अल्लाह जो, मालिक जा एहसान आहिनि ऐं मुंहिंजे भेणनि भाइरनि ऐं अमड़ियुनि जी दुआऊं हुअनि ऐं उहे मूंसां गॾु हुया जो इहो मुश्किल सफ़र आसान थियो। ऐं जेको मूंसां जेका मूंखे सपोर्ट कई उहा मैडम शहनाज शेख आहे। मां हुन सां गॾु कमु कंदी हुयमि ऐं सोशल वर्कर आहे। तो जेका सपोर्ट कई आहे ऐं जेको मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई आहे उहा मैडम शहनाज शेख कई आहे। अच्छा, ठीकु आहे। यानी तव्हांखे पंहिंजी फैमिली बि सपोर्ट करे पई, छो त तव्हांजे लाइ काफ़ी न्यूज़ आर्टिकल्स में ईअं लिखियलु हुयो त तव्हांजे वालिद तव्हांजी ख़िलाफ़ वर्ज़ी कई हुई, हू अव्हांखे इजाज़त न पिया ॾियनि इलेक्शन कॉन्टेस्ट करण जी? जी पहिरियां जेको छो त असांजो माशरो ख़बर अथव थोरो ईअं आहे, ग़रीबी तबिको ऐं ओॾे औरत खे ॿाहिरि निकिरण खे बुरो सम्झियो वेंदो आहे। पोइ जेको मुंहिंजे बाबा थोरो घणो चयो हुयो, पर पोइ सम्झी वियो बाबा बि। पोइ मैडम शहनाज शेख उन्हनि खे सम्झायो। सही। अच्छा, पोइ तव्हांजी फैमिली जो छा रिएक्शन रहियो जॾहिं तव्हां इलेक्शन खटी ऐं तव्हां जेको आहे तव्हांजी जेकी मुख़ालिफ़ धुर आहे उहा वॾी स्ट्रॉन्ग आहे, जंहिंजो तालुक़ु हुकुमरान पार्टी सां हुजे थो? जेको तव्हांजे उम्मीदवार बीठो हुयो तव्हांजी मुख़ालिफ़त में, हू हुकुमरान पार्टी सां तालुक़ु रखे थो, उनजो उम्मीदवार हुयो, तव्हां हुनखे शिकस्त ॾिनी, त छा इहा तव्हांजे उते ॻोठ वासनि जे लाइ बि हिकु वॾी ॻाल्हि न आहे? तव्हांखे पोइ छा रिस्पॉन्स मिलियो ॻोठ वासनि मां, पंहिंजे माइटनि मिटनि मां? जी माशाल्लाह, सभु ॾाढा ख़ुशि आहिनि। जीअं मुंहिंजी फैमिली ख़ुशि आहे, ईअं ई मुंहिंजो पूरो इलाइक़ो, पूरो मोहल्लो, बल्कि पूरो शहर ख़ुशि आहे त हिकु असांजी छोकिरी, ग़रीब छोकिरीअ खटियो आहे ऐं उन्हनि जूं जेके असां में आहिनि मतिलबु त उमेदूं, उहे सम्झनि था त असांजूं पूरियूं थींदियूं। उन जे वजह सां ॾाढा ख़ुशि आहिनि ऐं उहे इन ॻाल्हि ते बि ख़ुशि आहिनि त हाणे हिकु ग़रीब छोकिरी असांजी थींदी, उथी आहे ऐं खटी आहे, जंहिंसां असां पंहिंजी जेका सो हर हम कलामी सही तरीक़े सां करे सघूं था, उन सां हर मसइलो शेयर करे था सघूं ऐं इनशाला उन जी जेके उमेदूं आहिनि उहे इनशाला कामयाबु थींदियूं ऐं असां उन जूं कामयाबु कंदासीं। ठीकु। परवीन शेख, नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे त जनरल काउंसलर जी निशिस्त ते उन्हनि कामयाबी माणी आहे। वधीक बि असीं परवीन सां गुफ़्तगू कंदासीं त उन्हनि जा छा गोल्स आहिनि अॻिते जे लाइ, छा उहे बि रिवायती सियासत जो हिसो बणिजंदियूं, इहे असां उन्हनि खां सवाल कंदासीं। अच्छा, उन सां गॾु वेठल अव्हांखे नज़र ईंदियूं शहनाज शेख साहिबा। जीअं त परवीन साहिबा चवनि थियूं त शहनाज बींग अ सोशल वर्कर तमामु हुननि जी हिमत अफ़ज़ाई कई। शहनाज, तव्हां उतां जो कीअं माहौल ॾिसो पिया? हिकु जनरल सवाल अव्हांजे आॾो रखणु चाहींदसि त औरतुनि जो हूअं ई सियासत हुजे या चूंडनि में हिसो वठणु हुजे, तमामु घटि तादाद में नज़र ईंदो आहे, तमामु घटि तादाद में औरतूं जेके आहिनि हिसो वठनि थियूं। सो अव्हां कीअं परवीन जी मदद कई? छा उन्हनि जे लाइ वर्क कयो? जीअं हू चवनि पियूं त पहिरियों हुननि जा बाबा एतिराज़ कनि पिया, उन्हनि खे तव्हां सम्झायो, ऐं हिकु औरत जे लाइ इलेक्शन कॉन्टेस्ट करणु केतिरो मुश्किल हुजे थो? जी बिल्कुलु, तव्हां जा जेके सवाल आहिनि उहे पंहिंजी जॻह ते अहमियत रखनि था, पर असां 13-14 साल खां वठी सोशल कमु कयूं पिया, भलाई कमु कयूं पिया, त असांखे पंहिंजे पूरे वार्ड 1 जो जेको बि इलाइक़ो हुयो उन्हनि जी तकलीफ़ुनि जी, उतां जे बुनियादी मसइलनि जी सॼी ॼाण हुई ऐं उतां जो जेके माण्हू ग़रीब माण्हू हुया, असांजी मिस्किन भेनरियूं हुयूं, उन्हनि जे ॾुखनि सुखनि में असां सभु हमेशह गॾु हूंदा हुआसीं। पोइ 50 साल खां पीपल्स पार्टी वोट वठे पई, पर ग़रीबनि जा मसइला हल कोन पई करे। जेके बि टिकेट ते अचनि पिया उहे ॾोहारी, चोर या क्रिमिनल माण्हू अचनि पिया, जेके ग़रीबनि खे दबाए धमकाए हिकिड़ी तरह सां उन्हनि खे ख़ामोश कनि पिया, पर उन्हनि जा मसइला केर बि हल न पियो करे।
मुखालिफ़ धुर छो त तव्हांजी काफ़ी स्ट्रॉन्ग हुई त तव्हांखे ख़तरो हुयो त कीअं तव्हां मुंहुं ॾींदा, पर तव्हां पंहिंजी स्ट्रगल कई। तव्हांजी स्ट्रगल ते अञा वधीक असीं ॻाल्हाईंदासीं। असां सां कुझु ॿिया बि कामयाबु थियल उम्मीदवार आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करे वठूं था। इमरान लतीफ़ रिंद जेके आहिनि हिकु बिरयानी विकिरो कंदड़ ऐं SUP सां हिकु सियासी पार्टी आहे, तालुक़ु रखनि था। इमरान, तव्हां जेको आहे तव्हांजे कामयाबी जे पोयां छा मुहरकात आहिनि? तव्हां कीअं कामयाबी माणी? छा पार्टी जो साथ रहियो ऐं तव्हां हिकु बिरयानी विकिरो करण वारा थी करे तव्हां इलेक्शन कॉन्टेस्ट कई ऐं खटी बि वियो? इहा हिकु वॾी कामयाबी आहे, पर मुहरकात छा आहिनि तव्हांजे पोयां, तव्हांजी कामयाबी जे पोयां? वॾी महिरबानी तव्हांजी, टाइम तव्हां ॾिनो मूंखे। अदी सभु खां पहिरियां त हिन मुंहिंजी कामयाबी जे पोयां मूंसां गॾु मुंहिंजी UC अहमद रिग्वेशन आहे, उनजी तमामु भरपूर मुंहिंजी सपोर्ट कई ऐं भरपूर मदद कई। न रुगो मुंहिंजा दोस्त हुआ, मुंहिंजी पार्टी जा मेंबर, उन्हनि सभिनी मुंहिंजो भरपूर साथ ॾिनो ऐं हिन वॾेरनि मां पंहिंजी जान छॾाए मूंखे कामयाबु करायो। अच्छा, ठीकु आहे, सही आहे। सो तव्हांजे माइटनि मिटनि जो छा रिएक्शन आयो ऐं वोट ॾियण जे लाइ तव्हां कीअं वर्क कयो? जी, मां छो त असीं मिसकिन माण्हू आहियूं, ग़रीब माण्हू आहियूं ऐं हिन जे करे सिर्फ़ु बाइक ते मूं पूरी वर्क कई आहे पंहिंजे हिन वार्ड जी। ऐं मतिलबु बाइक खां ॿ टे दोस्त हूंदा हुआ, उन्हनि सां गॾिजी करे वर्क कईसीं। ऐं असांजी जेका पार्टी आहे सिंध यूनाइटेड पार्टी, उनजो नज़रियो आहे त सियासत जे ज़रिए ख़िदमत करे सघिजे थी, त उन नज़रिए ते हलंदे मूं पूरो टाइम ॾिनो हुनखे ऐं अलाह जी महिरबानी सां मूंखे कामयाबी मिली। ऐं हिन सां गॾु पंहिंजनि जेके मुंहिंजे तक जा जेके माण्हू आहिनि, अवाम आहे, उन्हनि जो बि शुक्रगुज़ार आहियां त मूंखे सुठी मोट ॾिनी। सही, ठीकु आहे। तव्हां खां मज़ीद वधीक बि असीं सवाल कंदासीं पार्टी जे नज़रिए जे हवाले सां, या तव्हांजी जेको आहे हाणे ईंदड़ ॾींहंनि में छा स्ट्रगल रहंदी आवाम जे लाइ, छो त यकीनन हू तव्हां सां हाणे हुननि जूं उमेदूं जेको आहे वाबस्ता थी वियूं आहिनि। अच्छा, गुलाम मुस्तफ़ा चांडियो बि असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, उन्हनि खां बि असीं हाल अहवाल कयूं था, मुबारकबाद बि असीं उन्हनि खे ॾेई चुका आहियूं। गुलाम मुस्तफ़ा साहब, अवां बतौर हारी थी करे इलेक्शन कॉन्टेस्ट कयो, कामयाबी बि माणी, वोट खटिया, तव्हां सुठे नंबरनि सां कामयाबु थियो। सो तव्हांजे पोयां छा मुहरकात हुजनि था ऐं छा रिएक्शन आयो आवाम जो, जेके तव्हांखे दोस्त मिट माइट सपोर्ट कनि पिया? मां हारी आहियां पाण जी। मुंहिंजो ॻोठ जेको आहे UC ग़ैबी जे चांद का जागीर में आहे, जिते सरदारी निज़ाम, जिथे उनजे हुकुम खां सवाइ को बि तितर जो बचो वठी न सघे, उनजे हुकुम खां सवाइ का काठी खणी न सघे, उनजे हुकुम खां सवाइ को पथर मुक़ाम लाइ खणी न सघे। उन हुक्मरान तुर उते वेही करे मां जो ॻोठ बि उते आहे, मां इलेक्शन लड़ुसि। तो फिक्रे पली जो काज़ी गफ़ार हुयो, हैदर जतोई जो रूह कुझु हूंदो, मां हारी वर्कर आहियां। मां उते वॾे शौक़ सां इलेक्शन लड़ुसि ऐं मूंखे जेको मान ॾिनो, मां हुन मूंखे मुबारक ॾिनो, मां हुन मूंखे उत्साह ॾिनो। सॼी UC जूं 7 पोलिंग स्टेशनियूं हुयूं, पहाड़ी इलाइक़ो ॾाढो ॾुखियो मुंहिंजो तवील इलाइक़ो आहे, जिते जबल आहे, जिते दिल आहिनि, जिते टिबू आहिनि, वारी जा वॾा दड़ा आहिनि। मां चयो त मां हेॾो खटी हिन माण्हुनि माण्हुनि जी ख़िदमत कयां। हमल ॾंड जेका सुकी वई आहे, जेका फितरत सां हिननि असतराम कई आहे, उन हमल ॾंड खे भरायां, उतो जे माण्हुनि माण्हुनि जी ख़िदमत कयां। माण्हुनि मूंखे वॾो वोन कयो, नवाबनि खे जेके उन्हनि खे साइड ते रखे मूंखे वोट ॾिनो। मुंहिंजो खटणु तव्हां साथी शऊर जो आहे, इहो अदी परवीन जो आहे, इहो असांजे मां हिननि खे बि मुबारक थो ॾियां, ॿिन्ही हथनि सां मुबारक थो ॾियां। मूंखे ज़रूरु दुश्वारियूं आहियूं, छो त सिजड़ी जो नाम जन कारीगर जे पेर मां जॾहिं फार्म भरायो त मूंखे पूरो खणी आयो त बाबा घणई तरक़ाती बैंक ते कर्ज़ु आहे 4,68,900 रुपया। बाबा घणई तरक़ाती बैंक कमरे जो मुंहिंजा घर लाइ 15 बि खणी अचां, मूंखे कर्ज़ु पूरो कर दो, मूंखे कोर्ट बहाल कयो। अच्छा, गुलाम मुस्तफ़ा साहब, तव्हां जेको आहे नवाबनि ऐं वॾेरनि जी ॻाल्हि कयो पिया, यानी इहो कल्चर ॻोठनि में एग्ज़िस्ट करे पियो न, आहे इहो हुते, तव्हां हुन जे ख़िलाफ़ आहियो? बाबा उते सरकारी निज़ाम में आहे न, जागीरदारी निज़ाम जनब आहे न उते। अच्छा, पोइ आवाम जेको आहे उतां जे माण्हुनि तव्हां ते भरोसो कयो या तव्हांजी का के अहिड़ा उते कम रही चुका हुया अवल ई चूंड में हिसो वठण खां अॻु? भरोसो कयूं,
उन्होंने सहारो ॾिठो त असांजो हाणे सहारो इहो ई हूंदो जेको असांजी दर्दे दरबान कंदो, असांजा मसइला हल कंदो। उन्हनि सां मां वाइदो कयो आहे त बाबा मां हिकिड़ो मौक़ो आहे मां वेहंदुसि बैंक क्लास में, पर जेके बि मां जिदोजहद कंदुसि हिन आवाम जे लाइ, पाणी जे लाइ। माना वॾो मसइलो आहे अमूयत पाणी जो मसइलो आहे, अच्छा मतिलबु ख़तरनाक पाणी जो मसइलो आहे। सिंध ते हुननि हुकमरान ने एटम बम छॾियो आहे, हिरोशिमा नागासाकी ते छॾियो हो। ठीकु आहे, यानी पाणी जे मसइले जे हवाले सां तव्हां पंहिंजो आवाज़ जेको आहे उथारींदा रहिया। इहो बि हिकु तव्हांजे मुहरको आहे जो माण्हुनि जो एतमाद तव्हां ते वधियो ऐं हुननि तव्हांखे वोट कयो। जी 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 ठीकु आहे, सही आहे। अच्छा, हाणे अचूं था वाइदनि जी तरफ़। असीं ॾिठो आहे जेके सियासत में चूंड खटी करे अचनि था उहे आवाम सां वाइदो कनि था, या जीअं गुलाम मुस्तफ़ा साहब ॿुधायो त हुननि जी पाणी जे हवाले सां इलाही जिदोजहद रही, जंहिंजे नतीजे उतां जे जेके ॻोठवासी आहिनि उन्हनि ते एतमाद कयो ऐं उन ज़रिए उन्हनि खे वोट ॾिनो। त हाणे अचूं था इन ॻाल्हि ते त जॾहिं रिवायती तौर ते असां ॾिठो आहे सियासतदान वाइदा करे ऐं पोइ फिरी वेंदा आहिनि पंहिंजे वाइदनि तां, त असीं उन हवाले सां इन पहलू खे बि पंहिंजे प्रोग्राम में शामिल गुफ़्तगू कंदासीं। पर इन खां अॻु जेको आहे असीं थोरो औरतुनि जी ॻाल्हि ते अचूं था। शहनाज़ साहिबा बि असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां बि गुफ़्तगू कयूं था। त औरतुनि जो एतिरो घटि तादाद जेको आहे, असीं जीअं हिन भेरे बि ॾिठोसीं, ज़मीर साहब तव्हांजी तरफ़ अचां थी, त जेके आज़ादु उम्मीदवारनि जूं निशिस्तूं आहिनि तमामु घटि तादाद में औरतूं उथियूं आहिनि। औरत वोटर खे बि ऑलरेडी असांजे सोसाइटी में एतिरो जेको आहे न कयो वेंदो आहे एनकरेज, त औरत बि वोट करे। ठीकु आहे, सो इन जे पोयां तव्हां छा कानूनी फैक्टर्स सम्झो था, या जेके सियासत में चूंड जे दौरान औरतुनि खे अगरि मसइला अचनि था त हू कानून जी तरफ़ जेको आहे उन मां छा एक्सपेक्ट करे सघनि थियूं जो कानून हुननि खे जी मदद करे। थैंक यू सो मच कि तव्हां मूंखे मदद कयो। अर्ज़ु इहो आहे त जेको अव्हांजो सुवालु आहे उन में इहा शइ पहिरीं जेकी आहे उहा पोज़ीशन रखे थी त हितां जो जेको असांजो तबक़ाती निज़ाम आहे जंहिंमें फ्यूडल लॉर्ड्स आहिनि या पार्टी ते जेके ख़ानदानी कब्ज़ा आहिनि या उन सूरत में जेके अहिड़ा ॻोठाणी रिवायतुनि जा सिस्टम आहिनि जंहिंमें औरत खे हू अॻियां आणण खां कतराइनि था ऐं उहो उनजे करे बि त या त हुननि खे ख़ानदानी रिवायतुनि जो मुक़ाबिलो करिणो थो पए या जेको हू फ्यूडल सिस्टम आहे। छो जो जॾहिं बि औरत जेको आहे इलेक्शन में अचे थी त कंहिं न कंहिं सूरत में हुनजो कंहिं न कंहिं मर्द सां मुक़ाबिलो थिए थो या साम्हूं उमेदवार उहो मर्द आहे, त पोइ उहो मर्द वरी पंहिंजी जेको आहे सो रिवायतुनि में ईअं थो सम्झे त मां जेको आहे सो औरत ते जेको आहे सो डोमिनेंट आहियां, लिहाज़ा ही औरत थी करे मूंसां मुक़ाबिलो कींदो करे। त इन सूरत हाल में काफ़ी सारा फैक्टर आहिनि जीअं अव्हांखे ॿुधायो त जेको आहे सो फ्यूडलिज़म, ऐं नंबर ॿियो त जेको सियासी जेको पार्टियुनि ते ख़ानदानी कब्ज़ो आहे, ऐं टी तालीम जो तमामु फ़ुक़दान। अच्छा, त हाणे औरत जेकॾहिं अॻिते अचणु थी चाहे त उनखे कहिड़े क़ानूनी मुंझारनि जो शिकार आहे ऐं जेकॾहिं मुंझारनि जो शिकार आहे त हू छा कहे। अच्छा, अॻिते अचण सां मुराद जेको आहे इलेक्शन जे हवाले सां इलेक्शन जा या सोशल सेक्टर में या सोसाइटी में तमामु अहम ॻाल्हि जी मुख़्तलिफ़ सेक्टर्स में जेकॾहिं हू अचे थी। सियासत बि हिकु सोसाइटी जो फैक्टर आहे, पर जेकॾहिं जीअं शहनाज़ साहिबा वेठी आहे सोशल वर्कर आहे ऐं या जेको आहे सो एजुकेशन सेक्टर ते आहे या अवेयरनेस सेक्टर ते आहे, त उन में औरत जॾहिं अचे थी त पोइ हितां जो जेको असांजो सिस्टम आहे उहो हुनखे एक्सेप्ट नथो करे। लाज़मी ॻाल्हि आहे त हिते पोइ उहे ई माण्हू जेके मूं अर्ज़ु कयो त फ्यूडल लॉर्ड्स या जेके रिवायती सियासी जेके माण्हू आहिनि उहे अॻिते अची असेंबलियुनि में लॉ मेकर्स था थियनि ऐं उहे जॾहिं लॉ मेकर्स थियनि था, गवर्नमेंट ठाहिनि था, त उहे सिस्टम ते पोइ क़ाबू ऐं जेको आहे सो मज़बूत गिरप रखनि था ऐं पोइ उन्हनि में उहा कंहिं न क़िस्म जी बायस जेकी आहे तअसुब आहे औरतुनि सां या जेको आहे सो डिस्क्रिमिनेशन जे हिसाब सां। हाँ, ज़मीर साहब असां पंहिंजी असेंबलीज़ में ॾिसूं त जेके असांजूं फीमेल पॉलिटिशियंस आहिनि उहे रिज़र्व सीट्स ते आहिनि। अर्ज़ु इहो त असुल में दुनिया में इहो सिस्टम ख़तमु थी चुको आहे सही, त बाबा रिज़र्व सीट हुजे या औरत जो उते हाणे इक्वल अपॉर्चुनिटी आहे। बिल्कुलु। ऐं जेकॾहिं असीं आइन में ॾिसूं असांजो जेको आइन आहे उनजे आर्टिकल 26 ऐं 27 खे पढ़ंदासीं त उहो बि इहो थो चए त औरत ऐं मर्द खे इक्वल एक्सेस हूंदी, चाहे उहो सियासत हुजे चाहे उहो जेको आहे ज़िंदगी जो कहिड़ो बि शोबो हुजे उन में हूअ इक्वल एक्सेस रखंदी ऐं उनखे इवन देन खे असांजो आइन इहो थो चए त बराबरि एम्प्लॉयमेंट जा राइट्स हूंदा।
सही आहे। ऐं उन शइ खे सियासत में अवां जेको आहे हक़ कीअं पिया ॾिसो औरतुनि जा, तव्हांखे जेको आहे हिकु सोसाइटल डिक्लाइन थो नज़र अचे या औरतुनि खे अपॉर्चुनिटीज़ मौक़ा फराहम कया पिया वञनि चूंड में बि जीअं पार्टिसिपेशन जा उम्मीदवारनि ते जेको आहे निशिस्तूं मौजूदु आहिनि, त पोइ अवां इन शइ खे कीअं पिया ॾिसो? मौक़ो मिले पियो या औरतूं पाण यूटिलाइज़ न पियूं कनि? किथे फुक़दान आहे? फुक़दान बिल्कुलु तव्हांजो सुवालु ऐं जेको पॉइंट करणु जेकी आहे उहा बिल्कुलु वज़न वारी आहे। त हिते औरतुनि खे जेके हुक़ूक़ ॾिना विया आहिनि उहे कानून ऐं आइन जी हद ताईं रखिया विया आहिनि। उन्हनि ते आहे इम्प्लीमेंटेशन थिए कान थी। जेकॾहिं इम्प्लीमेंटेशन छो नथी थिए? छो जो उहो जेकी सोच उहे मकतब फ़िक्र वारा माण्हू प्रैक्टिकली अचनि ई कोन था जेके उन्हनि खे जेको आहे उहो राइट ऐं उहो मक़ाम ॾियनि। लिहाज़ा इहे शयूं तॾहिं इम्प्रूव थींदियूं जॾहिं औरतूं तालीम हासिलु कंदियूं, पंहिंजो आवाज़ जेको आहे उहो पैदा कंदियूं। यानी तालीम जो फुक़दान बि हिकु फैक्टर आहे जेको असीं जेकॾहिं बराबरि हक़नि जी ॻाल्हि कयूं। शना साहिबा, तव्हां जेको आहे वकील साहब सां अग्री कंदा इन मामले ते? ऐं ॿियो मां तव्हां खां इहो बि पुछंदसि, तव्हां पहिरियों जेको आहे वकील साहब जी ॻाल्हि ते बि कॉमेंट करे सघो था। ॿियो इहो बि सवाल तव्हां खां करणु चाहींदसि त जीअं अवां चयो त पहिरियों पीपल्स पार्टी जेका हुकुमरान पार्टी आहे उते उनजो राज हुयो, उनजी जेको आहे हुकूमत हुई, सो उहे वाइदा जेको आहे पूरा न पई करे, त अव्हांखे माण्हू जेके आहिनि उन्हनि जे वोट ॾियण में बि का कोताही का कमी आहे त माण्हू बि पंहिंजे नुमाइंदे खे सही सां चूंडनि न पिया? ऐं जीअं अवेयरनेस जी वकील साहब बि ॻाल्हि कई त अवेयरनेस जो बि वॾो फुक़दान आहे पंहिंजे राइट्स जे हवाले सां या कानून जे हवाले सां? अभी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां क्लियर कंदी हलां त पीपल्स पार्टी जी इजारादारी आहे। पीपल्स पार्टी हमेशह सिंध में तव्हां ॾिसंदव त वॾेरनि खे टिकेट ॾिनियूं हूंदियूं, सरदारनि खे, पोइ इहे वॾेरा शाही इहे सरदार आवाम खे ग़ुलाम बणाए छॾियो आहे। जेकॾहिं उन्हनि जी मुखालिफ़त कनि था आवाम त उन्हनि जी ज़िंदगी ख़राब थी वञे, उन्हनि जे बच्चनि जो मुस्तक़बिल ख़राब थो थी वञे। असांजे वन वार्ड ते जेके बि मुखालिफ़ हुयो मंठार शेख, उहो ॾोहारी रही चुको आहे। उनजे मथां 20-25 केस आहिनि, जंहिंमें न्याणी खे विकिरो करण जा केस आहिनि, क़तल जा केस आहिनि, व्याज जा केस आहिनि ऐं कब्ज़ा माफ़िया जा केस आहिनि। पोइ अहिड़े माण्हूअ जी चूंड, अहिड़े माण्हूअ खे टिकेट ॾियण जो छा मक़सदु आहे? जेको अॻु में ई कैंपिंग में ई माण्हुनि खे एतिरो परेशान कयईं, उन्हनि खे घरनि ते रेड करायईं, उन्हनि मां माण्हू खंबरायईं, उन्हनि जे घरनि जूं लाइटियूं कटरायईं, हर माण्हूअ खे चयईं जेकॾहिं तव्हां मूंखे वोट न कंदव त तव्हांजो हिते जीअण हराम करे छॾींदुसि। उनजे मुक़ाबले में असांजी हिकिड़ी पोरियत जी न्याणी हुई जेका ग़रीब ऐं मिसकीन हुई, उनखे त ॻाल्हायो वियो, उन सां गॾु मूंखे बि बदशत ॻाल्हायो वियो त टके जूं औरतूं आयो, तव्हांजो कमु कहिड़ो आहे जो तव्हां इलेक्शन में हिसो वरितो वियो आहे। अच्छा, इहो चूंड जे दौरान ई सभु थींदो रहियो? पोइ हाणे जॾहिं परवीन शेख इलेक्शन खटी वरिती, चूंड खटी वरिती, त पोइ हाणे मुखालिफ़ धुर पारां छा रिएक्शन आयो? मुखालिफ़ धुर क़बूल ई नथी करे पंहिंजी हार खे। अच्छा, पर असां जी ॾिठोसीं त एमएनए नफ़ीसा शाह साहिबा त परवीन शेख खे मुबारकबाद ॾिनी सोशल मीडिया ते। फर्ज़ी मुबारकबाद आहे। नफ़ीसा शाह बाक़ाइदा प्रेशराइज़ करे रही आहे त मुंहिंजी पार्टी जॉइन कयो, जेकॾहिं मुंहिंजी पार्टी जॉइन न कंदो त तव्हांखे जेको आहे सो रिज़ल्ट इलाही ख़राबु मिलंदो। अच्छा, इहो थोरो क्लियर कजो त तव्हांखे एमएनए नफ़ीसा शाह साहिबा प्रेशराइज़ पई करे त तव्हां जेको आहे पीपल्स पार्टी जॉइन कयो, यानी परवीन शेख साहिबा खे कंदी हूंदी न? बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, तव्हां ॿई मुंहिंजी पार्टी में अचो। अच्छा, जेकॾहिं न ईंदियूं त मां तव्हांखे जेको आहे सो रिज़ल्ट तव्हांखे हिनजो ख़राबु मिलंदो। हिन महिल बि असांजे मथां धमकियूं हमले करण जूं तयारियूं लॻी पियूं आहिनि। हिन महिल बि असां घर खां ॿाहिरि निकिरी नथा सघूं, बंदि लॻा पिया आहियूं। एतिरो त हुननि जो ॾाढो ई ज़ुल्म लॻो पियो आहे असांजे मथां त 2 टके जूं औरतूं कीअं वार्ड खटी वियूं। इहा जमहूरियत आहे जंहिंमें औरत जेकॾहिं पार्टिसिपेट करे थी ऐं उहा खटी अचे थी त हुनखे एप्रिशिएट करण जे बदिरां। अच्छा, मां टीम सां गुज़ारिश कंदसि, असां नफ़ीसा शाह साहिबा खे टेलीफोन लाइन ते वठी सघूं था जीअं असां ॿी धुर जो बि मौक़िफ़ जेको आहे शामिल करे सघूं? तव्हां ॾिठो हूंदो पीपल्स पार्टी जो को हिकिड़ो वर्कर बि असांखे मुबारकबाद न ॾियण आयो आहे। न, पर जीअं नफ़ीसा शाह साहिबा त तव्हांखे मुबारकबाद ॾिनी न सोशल मीडिया जे ज़रिए? उहा पंहिंजे फेसबुक ते लिखी छॾी, मिलण न आई आहे। अच्छा, ऐं पोइ तव्हांखे जेको इहा ॻाल्हि अवां ताईं कीअं पहुचाई हुन त तव्हां जेको आहे पीपल्स पार्टी जॉइन करे छॾियो? उन जा जेके वर्कर आहिनि उहे तव्हां वटि आया त मैडम चए थी त तव्हां असांजी पार्टी जॉइन कयो, जेकॾहिं पार्टी तव्हां जॉइन न कंदो त हिन जो रिज़ल्ट तव्हां। अच्छा, पोइ इहो फ़ैसिलो शहनाज़ साहिबा ज़ाहिरा परवीन साहिबा खे वठिणो पवंदो। परवीन, तव्हां छा पिया चओ?
तव्हां बि जेको आहे इन ॻाल्हि जी मुखालिफ़त कयो पिया त तव्हां जेको आहे छो त अक्सर करे असां इहो ॾिठो आहे त जेके आज़ादु उम्मीदवार खटी वेंदा आहिनि पोइ जेका हुकुमरान पार्टी हूंदी आहे उहा उन्हनि खे ऑफर कंदी आहे त तव्हां हुननि जी पार्टी जॉइन कयो अक्सर करे आज़ादु उम्मीदवार जॉइन बि करे वठंदा आहिनि सो तव्हांजो छा इरादो आहे त जेकॾहिं तव्हांखे नफ़ीसा शाह साहिबा ऑफर ॾियनि थियूं हुकुमरान पार्टी जेको आहे तव्हांखे चवे पई त छा तव्हां इन ऑफर खे ठुकराईंदा? बिल्कुलु न कंदासीं ऐं वाकई में जेको असां सां थी रहियो आहे वॾी मुश्किलातूं अची वियूं आहिनि असां 3 ॾींहं घर खां ॿाहिरि नथा निकिरूं असां प्रेस कॉन्फ्रेंस बि कयो आहे पर जेको असांखे न कोई सिक्योरिटी मिली आहे अञा ताईं न वरी को कुझु हिन जो रद्द अमल असांजे लाइ सुठो साबित थियो आहे। अच्छा तव्हांखे धमकियूं थी मिलनि तव्हां ॿाहिरि घर खां न पियूं निकिरी सघो त धमकियूं जेके आहिनि उहे तव्हांखे केरु पियो ॾे जेको तव्हांजो मुखालिफ़ धुर वारो कैंडिडेट हुयो मंठार शेख मुखालिफ़ धुर वारा चवनि था तव्हांजे माण्हू जमा कया आहिनि इन्हनि खे धमाको करे मारींदासीं इन लाइ असलो जमा करायो आहे इन्हनि खे न छॾींदासीं इहो मंठार शेख पियो चवे जेको मुखालिफ़ धुर वारो उम्मीदवार आहे? जी 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 अच्छा उहे तव्हांखे मुसलसल धमकियूं ॾेई रहियो आहे पोइ तव्हां इहा जेको आहे कंप्लेन हिन वक़्तु ख़ैर यकीनन ही प्रोग्राम ऑन एयर वञे पियो त माण्हू तव्हांजी ॻाल्हि ॿुधनि पिया छा तव्हां लीगली कानून खां का मदद वठण जी कोशिशि कई आहे? छा तव्हां इहा कंप्लेन किथे दर्ज करण जी कोशिशि कई आहे? पर असांजी कोई ॿुधे ई कोन थो असांजी कंहिं ॻाल्हि खे ॼण त उन्हनि जे कननि में काई नथी लॻे पई असां ग़रीब मिसकिन हाणे मां खटी त आई हाणे मां मसइलो हाणे इहो मसइलो आहे त हाणे मुंहिंजो छा थींदो मां इहो बस वारनि खे इहा अपील थी कयां त मूंखे जेको आहे सिक्योरिटी ॾिनी वञे मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। अच्छा धमकियूं हिकु त तव्हांखे मंठार शेख ॾेई रहियो आहे ऐं ॿियो तव्हांखे पार्टी जॉइन करण जो प्रेशर विधो पियो वञे तव्हां ॿिन्ही जो इहो इंकशाफ जॉइन करण जे लाइ वॾो प्रेशर मथां विधो आहे त असां ॾे ॿई अचनि हालांकि असांखे न मुबारकबाद ॾियण आई आहे न वरी असां सां मिलण आई आहे बाक़ी अञा चए थी तव्हां मोॾे अचो ऐं जेको आहे सो मूं सां मिली वञो मुंहिंजी पार्टी में शामिल थियो। सही मुंहिंजे हाउस ते अचो मूंसां तस्वीर कढाए वञो। जी तस्वीर जी छा ॻाल्हि कई अवां शहनाज साहिबा रिपीट कजो। मतलब मैडम नफ़ीसा शाह चवे थी तव्हां मुंहिंजे हाउस ते अचो हा उते अची करे मूंसां तस्वीर कढायो ऐं पार्टी में ऐलान कयो। अच्छा जंहिंजी तव्हां मुखालिफ़त कयो पिया असांखे यानी उहो एतिरो त कमतर थी सम्झे जो उहा असां वटि अची करे असांखे मुबारकबाद नथी ॾियणु चाहे पसंदि ई नथी करे। सही आहे यानी तव्हां इन कल्चर जे बि ख़िलाफ़ु आहियो उहो यकीनन इहे जेके तव्हां इंकशाफ कयो थियूं थी पियो सघे हुजनि इन्हनि शइ जी बाक़ाइदा तौर ते तस्दीक कई वञे पर तव्हांखे जीअं त असां सां जेको आहे सीनियर कानूनदान मौजूदु आहिनि उन्हनि खां जेको आहे असीं पुछी पिया वठूं त ज़मीर साहिबु जेकॾहिं जेका औरत चूंड खटी आई आहे ऐं पोइ हुनखे इहे धमकियूं मिलनि पियूं यकीनन हिन ॻाल्हि जी त ख़ैर तस्दीक थियणु खपे ऐं असांखे बि हिन प्रोग्राम में ॿी धुर जो बि मौक़िफ़ शामिलु करणु तमामु ज़रूरी आहे त तव्हां इहो ॿुधाइजो त हाणे हीअ औरतूं छा कनि हू चवनि पियूं त कंप्लेन हुननि दर्ज कराई आहे शहनाज साहिबा तव्हांजो इहो ई चवणु आहे? बिल्कुलु मूं कल्ह खां वठी एसपी सां राब्ते में आहियां। अच्छा एसपी ॾे जेॾीमहिल बि मां कॉल कयां थी त हू चए थो मां बिज़ी आहियां मसरूफ़ आहियां तव्हां डीएसपी सां ॻाल्हायो डीएसपी चए थो तव्हां चुप करे वेही रहो तव्हां खटियो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे यानी इलेक्शन खटण खां पोइ बि ही जेके औरतूं आहिनि हिननि जो जीअण जंजाल थी वियो आहे बकौल हिननि जे सो कानून जेको आहे अवां जे लाइ असां थोरो पुछी पिया वठूं त तव्हां कानून खां कीअं मदद वठी पिया सघो ज़मीर साहिबु थोरो हिननि खे गाइड कयो त जीअं ही पंहिंजो मसइलो हल करे सघनि ऐं ईअं जीअं ईंदड़ जेके असांजूं औरतूं चूंडनि में कॉन्टेस्ट कनि थियूं त उन्हनि सां त इहे मसइला न पेश अचनि। हाणे अर्ज़ु इहो आहे त असां जेके बि अदियूं इफेक्टी आहिनि उन्हनि वटि काफ़ी जेको आहे सो रिमेडीज़ आहिनि ऐं जीअं हिननि चयो त असीं जेको आहे सो कंप्लेन फाइल कई आहे ऐं सिर्फ़ु कंप्लेन इहा न आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पुलिस ताईं वञी करे तव्हां जेको आहे सो एप्लीकेशन ॾियो या FIR कयो हिन वटि सोशल मीडिया हींअर एतिरी तरक़ी कई आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ मोड ऑफ जो जेको आहे सो कंप्लेन्स अव्हां वटि मौजूदु आहिनि ऐं मूं कुझु अव्हांखे जेको आहे सो ॿुधायां थो प्लेटफॉर्म्स जीअं असां वटि नेशनल कमीशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन आहे हाणे इन ते बि तव्हां जेको आहे सो ऑनलाइन वञी करे ऐं कंप्लेन दाख़िल करे सघो था जेकॾहिं तव्हांजी जेको आहे सो जेन्युइन आहे त उनजी जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट जे बिहाफ ते इन्वेस्टिगेशन थींदी जेकी आहे वर्क प्लेस आहे हाणे हिननि खे इजलास ते वञिणो आहे या हिननि खे आवाम में वञिणो आहे त इहो हिननि जो वर्क प्लेस जो डोमेन आहे इन जी जेकॾहिं अचे थी त इहा ऑनलाइन तव्हां जेको आहे सो मीडिया ते वञी करे ऐं जेकी सो आहे सिंध गवर्नमेंट जो कंप्लेनेंट सेल आहे रिगार्डिंग दी वुमेन कंप्लेनेंट सेल अच्छा विमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट जे पारां जेको आहे 1094 आहे न उन्हनि जी हेल्पलाइन मुंहिंजो ख़्याल आहे इहो ई आहे ऐं उन खां अलावा हिननि खे जेको आहे सो हिकिड़ी ॿी बि आहे रिमेडी हासिल त हींअर फेडरल गवर्नमेंट वटि हिकिड़ो वफ़ाक़ी मोतसिबे आला जेकी आहे मोहतरमा
उन जेको आहे सो उन जे हिसाब सां हिननि वटि इहो आहे त हू बि जेकॾहिं को हिननि खे हिरासां थो करे या हिननि खे सिक्योरिटी जो मामिलो जेको आहे सो दरपेश आहे त वफ़ाक़ी मुहसिब जे जेको आहे सो उनखे बि कंप्लेन ही ऑनलाइन करे सघनि थियूं। उन खां अलावा ॿियो जेको असां वटि सिंध गवर्नमेंट हाणे रिसेंटली हिकिड़ो लॉन्च कयो आहे वुमेन एंड चिल्ड्रन प्रोटेक्शन सेल जेको सिंध पुलिस जो आहे। ठीकु आहे। उहो सिंध पुलिस में इहो आहे त IG साहब हर ज़िले में हिकिड़ो सेल ठाहियो आहे ठीकु आहे जंहिंमें औरतुनि ऐं ॿारनि सां जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी जेका नाजाइज़ी थी थिए या उन्हनि सां जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जी हिरासमेंट थी थिए प्रेशराइज़ थी थिए हिननि जी जेकी कंप्लेन आहे ही बि विमेन एंड प्रोटेक्शन सेल वञी सघनि थियूं। बिल्कुलु वेंदा तो इन जो चवणु इहो आहे त जेकॾहिं हिननि सिर्फ़ु पुलिस में जी 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 शहनाज़ साहिबा जेकॾहिं उते वञी चुका आहियूं ऐं हिन खां सवाइ सोशल मीडिया ते असांजी किरदार कशी कई थी वञे अच्छा असांखे धमकायो थो वञे असांजे हिननि जे ओताकुनि ते अहिड़ी एक्टिविटी बि ख़बर पई आहे त उन्हनि माण्हू गॾु कया आहिनि असांजे मथां केॾी महिल बि उहो हमलो कराए था सघनि छो त माण्हू इहो ॿुधाइनि था त चवनि था त असां औरतुनि खां हाराए विया आहियूं। मां इंटरप्ट कंदुसि त इन्हनि जे लाइ जीअं अॼु ॻाल्हि कई इन्हनि लाइ बहितरीनु तरीक़ो इहो आहे त जेको मूं अव्हांखे ॿुधायो वुमेन एंड चिल्ड्रन प्रोटेक्शन जेको आहे सो सेल जेको सिंध पुलिस जो आहे उन ते जेकॾहिं ही वञनि कंप्लेन दर्ज त कराइनि बि ठीकु आहे न त उन्हनि जा डिस्ट्रिक्ट वाइज़ जेको उनजो जेको आहे सो कॉन्टेक्ट नंबर आहे कंप्लेनेंट सेल जो उन ते ही राब्तो करे पंहिंजी कनि ऐं ॿियो जेकॾहिं ही अॼु सोशल मीडिया यूज़ थियूं कनि त वफ़ाक़ी मुहसिब आला जेकी प्रोटेक्शन अगेंस्ट द हिरासमेंट आहे लाज़मी हिरास थियूं थियनि ही प्रेशराइज़ थियूं या ऑनलाइन हैरेसमेंट आहे जेकॾहिं तव्हांजी उते किरदार कुशी कई थी वञे बिल्कुलु छो त इहो असीं ख़ैर ज़ाहिर आहे असीं हूअं बि ॾिठो आहे जेकॾहिं का औरत ॿाहिरि निकिरंदी आहे त उन ते इहो सवालिया निशान वठिबो आहे तंज़ कयो वेंदो आहे किरदार कुशी कई वेंदी आहे जेका तमामु गलीज़ ऐं घटिया ॻाल्हि आहे असांजी सोसाइटी ऐं मुआशिरे खे या पंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि विझणी पवंदी त जेकॾहिं उहो ॿाहिरि निकिरे थी कमु करे थी त तव्हां किरदार कुशी कहिड़े हक़ सां था कयो हू निकिरे थी कमु पई करे ऐं को अहिड़ो कमु न आहे जेको औरत न पई करे सघे उहो काठियूं ॿारण खां वठी करे भर्त भरण ताईं हुजे सियाहत खां सहाफ़त ताईं हुजे हू कुल्हे में कुल्हो मिलाए मर्दनि जे शाना बशाना कमु करे पई या कानून बि इजाज़त ॾे पियो सो बहरहाल ही जेकॾहिं थी रहियो आहे त तमामु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे हुकुमरान पार्टी खे जेको आहे हिन ते तवजह ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे जी त असां वटि कानून आहे कोन हिते जंग जो कानून आहे जंहिं वटि पैसो आहे जंहिं वटि सियासी बोतारनि जो आशीर्वाद आहे उन्हनि जी हले थी गरीब माण्हूअ जी हले ई कोन थी केरु ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे को असां 3 ॾींहं खां वठी गरीब माण्हू जे लाइ प्रोसीजर बि जेको आहे न उहो बि ड्रिघो थी वेंदो आहे तमामु कॉम्प्लिकेटेड थींदो इहो मां सहमत आहियां प्रोसीजर सिर्फ़ गरीबनि जे लाइ प्रोसीजर रखियो वेंदो आहे अमीर जे लाइ कोई प्रोसीजर कोन्हे को गरीब जीअं बेचारो दाहूं करे करे आख़िर मरी वेंदो सही ॻाल्हि आहे बिल्कुलु शहनाज़ साहिब असां सां गॾु जेको आहे ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि उन्हनि खां सवाल करणु चाहींदासीं इमरान साहब तव्हांजी तरफ़ां अचणु चाहियां थी असीं अक्सर करे ॾिठो आहे त जेके चूंड में खटी वेंदा आहिनि कैंडिडेट्स सियासतदान बणिजी वञनि था उहे पोइ वाइदा कंदा आहिनि ऐं असीं इहो बि ॾिठो आहे त हू पोइ पंहिंजे वाइदनि खां फिरी बि वेंदा आहिनि त छा तव्हां बि कुझु ईअं कंदव या तव्हांजो नज़रियो जीअं त तव्हांजी पार्टी जो बि नज़रियो आहे उन जे नज़रिए ते तव्हां बरक़रार रहंदव बीहंदव ऐं माण्हुनि जा मसइला जेको आहे उहो बाक़ाइदा तौर ते हल कंदव तव्हां मां जेको आहे तव्हांजा ॻोठवासी माइट मिट दोस्त या जेको तव्हांजो आम आवाम आहे उहो छा तवक़ रखे त तव्हां बि वाइदा करे किथे फिरी त न वेंदा ॿियनि सियासतदाननि वांगुरु जी इमरान साहब सां राब्तो असांजो मुनक़ता थी वियो अच्छा साॻियो ई सवाल गुलाम मुस्तफ़ा साहब तव्हां खां करणु चाहियां थी त तव्हां जेको आहे केतिरो अवाम जी उमीदनि ते बीहंदा बाबा मुंहिंजी रतो सतो मुंहिंजी ज़िंदगी जेका मुंहिंजी 40 साल इन अवाम जे लाइ मूं वक़फ़ करे छॾी आहे सही जंहिं जाइ ते थियो ॼण मूंसां थियो जंहिं कुंड ते थियो छो त मूं उन टाइम में अलॻि जॾहिं कनि पियो कालू भला कल बसी तॾहिं तिते चयो तहीं वेर कयो वचन वेड़ीचनि सां मुंहिंजो वेड़ीचनि सां वचन थियल आहे मां पंहिंजे ज़िंदगी आख़िरी रत जे फुरे ताईं पंहिंजे हुन अवाम हुन मारूड़नि हुन सागिरनि हुन चांगिरनि जेके सरदारनि जा मारियल आहिनि निपुड़ियल आहिनि जेके बिना इलाज जे मरी विया आहिनि शहीद इन्हनि शहीदनि जो कसम खणी मां हर जिदोजहद में हुन सां गॾु हूंदुसि 5 स्कूल आहिनि बंदि आहे मुंहिंजे वार्ड में उहे 5 स्कूल कोशिशि करे खोलाइनि त जीअं असां तालीम जे ज़ेवर खां महरूम थी न सघूं ठीकु आहे सही आहे इहा मुंहिंजी कोशिशि हूंदी ठीकु आहे
को डपटाव कोन्हे को, का बि डपटाव कोन्हे को। पंहिंजी हिमत कंदासीं, सभु कुझु आसान आहे, हर शइ आसान आहे। मूंखे का बि हिन ताईं दुश्वारी पेश कोन आई आहे। ठीकु आहे। पहिरियों जेके फार्म रद्द थिया हेॾा हुन जा, ॿियो छो त मां खे सॼी सिंध सभिनी माण्हुनि अच्छा। पार्टी वारनि जेके मूंखे मुबारकूं ॾिनो, मूंखे मान ॾिनो आहे, ही तव्हांजे KTN मां ॾिनो आहे। मां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां। हिन आवाज़ मुंहिंजो तव्हां ईरान ताईं पुॼायो था, मां बसि करे कोन वियमि। जिदोजहद मुंहिंजी जारी हूंदी ऐं असांजो जियापो जिदोजहद में आहे, सभु कुझु असांजो जिदोजहद में आहे। ठीकु आहे। अच्छा, इमरान साहब बि जॉइन करे वरितो आहे। इमरान साहब, तव्हां अॻोड़े मुंहिंजो सुवालु अलाए ॿुधो अलाए न, पर मां तव्हां लाइ रिपीट करे वठां थी त तव्हां ॿियनि सियासतदाननि वांगुरु वाइदा करे फ्री त न वेंदा? आवाम केतिरी तव्हां मां तवका रखे? जी न, बिल्कुलु न। असीं रिवायती सियासत खां बाग़ी आहियूं ऐं हे जेके वॾेरा या वॾेरनि जा बीहारियल माण्हू, इहे माण्हुनि सां कूड़ा वाइदा कंदा हूंदा, पर असीं सिंध यूनाइटेड पार्टी जो नज़र ई इहो आहे त ईमानदार रहो, ईमानदारी कयो। ऐं छो त मां जॾहिं इलेक्शन में बीठुसि त हीअ वॾेरा चवंदा हुआ त हाणे हीउ चांवर खपाइण वारो इलेक्शन में बि छा कंदो, ऐं हीउ चांवर खपाईंदो आहे, वञी चांवर खपाए। त पोइ मां उन्हनि खे चवंदो रहियुसि त मां चांवर ज़रूरु खपाईंदो आहियां, पर पंहिंजो ईमान न आहियां खपाईंदो। मां बेईमान कोन आहियां, ठीकु आहे, मां ज़मीन ज़बरदस्त, फ़रोख़्त न आहियां, मां ईमानदार तमामु माण्हू सुठी आहियां ॻाल्हि आहे। ऐं ईमानदारी सां हिन पंहिंजे इलाइक़े जी ख़िदमत कंदो। ठीकु आहे, तव्हां तमामु महिमाननि जी महिरबानी। जी नाज़रीन, जीअं त अव्हां जेको आहे परवीन शेख, शहनाज शेख जी गुफ़्तगू ॿुधी, हुन जा जेके बि कंसर्न्स आहिनि, असीं उमेद कयूं था त हू जल्द खां जल्द जेको आहे हल थी वञनि। जेके बि हू इंकशाफ या इल्ज़ाम हणनि थियूं मुख़ालिफ़ धुर ते, जीअं त वकील साहब बि जेको आहे हुननि खे खोड़नि मसइलनि जो जेको आहे सॉल्यूशन्स ॿुधाया आहिनि, त हू उन्हनि ऑर्गनाइज़ेशन सां रुजू करे पंहिंजा मसइला हल कराए सघनि थियूं। ऐं जेतोणीक ज़हनियत जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं कंहिं औरत जी किरदार कुशी कई थी वञे त इहा तमामु हिकु घटिया ॻाल्हि आहे, छो त तव्हां उन में पंहिंजो किरदारु ॾेखारियो पिया त तव्हांजी ज़हनियत केतिरी नंढड़ी आहे। सो बहरहाल हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था।